अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल हवेली तमाम जल्द बेहतरीन कहानी के हिसाब से तव्हांखे KTN ते नज़र ईंदो ऐं इन जी पूरी मालूमात तव्हांखे ॾींदासीं। दोस्तों इन ड्रामे में चाचे ऐं भाइटे जो पग ते जहिड़ो आहे ऐं उन्हनि खे इहा लॻल आहे त मां वॾो थियां, हू चए थो पग मुंहिंजे मथां हुजे। इन हिसाब सां इहा कहाणी आहे हवेली ड्रामे जी। हिकु बेहतरीन सीरियल ड्रामो आहे, KTN ते तमामु जल्द तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो, जंहिंमें आज़म मेंगल, असद कुरैशी ऐं काफ़ी अदाकार बि आहिनि। हिकु बेहतरीन सीरियल आहे दोस्तों, ऐं तव्हांखे इहो ॿुधाए छॾियो आहे असां इन जी सभ खां पहिरियां तव्हांखे यादि हूंदो त शाहिद खोसी अपडेट ॾिनी हुई हवेली ड्रामे जी, ऐं ॿीहर असां तव्हांखे हाणे इन लाइ अपडेट ॾेई रहिया आहियूं त हीउ तमामु जल्द हाणे हलण वारो आहे, रिलीज़ थियण वारो आहे। ऐं इन खां पोइ दोस्तों इहो ड्रामो जॾहिं हलंदो त मुंहिंजे हिसाब सां हीउ तमामु तव्हांखे ड्रामो वणंदो। जीअं ग़ुलाम हुसैन कामयाबियूं हासिलु करे चुको आहे ड्रामो, हीउ बि ईअं ई थी वेंदो।